अनहदी आवाज़ जलगांव वारी जानिब संत बाबा हरदास राम साहिब जी। बाबा जा अमोलक वचन। बाबा जी आकाशवाणी। आहीं किरोड़न में किरबदार तू, जित कित हाजरा हजूर, दीन दयाल सदा कृपालु, साईं हरदास राम नूरानी नूर। प्यारा पाठको, जहिड़ी तरह गुरु ग्रंथ साहिब जी बाणीअ खे साक्षात गुरु नानक साहिब जी देह करे सम्झो वेंदो आहे, तहिड़ी रीत संत बाबा हरदास राम साहिब जे हिननि वचननि खे साक्षात बाबा साहिब जन जी देह रूपी हुकुमनामो ऐं आज्ञा रूपी आकाशवाणी करे सम्झणु घुरिजे। जेको प्रेमी अहिड़ी भावना रखंदो त फल भी तहिड़ो ही मिलंदो। सो असां प्यारे वलीराम पारूमल जा थोराइता आहियूं, जिन बाबा साहिब जूं चिट्ठियूं एतिरा साल सिक रूपी सूखड़ी समझी साह सां सांडे रखियूं आहिनि ऐं संगत जे लाभ लाइ तर्जुमो करे छपाइण लाइ ॾिनियूं आहिनि। मिलिया संत लथी दिलगीरी, अवगुण रया न बाकी, खुशियां दे दरवाजे खुल गए, आ गई गमानो ताकी। इन ये सलोक जो खुद बाबा साहिब पाण अर्थ कंदा हुआ त संत जा वचन मिलिया त साक्षात संत मिलिया, जिन वचननि जे हृदय हंडाइण सां को बि अवगुण न रहियो ऐं मन मां सभु गम दुख निकिरी विया ऐं सदाई खुशियुनि ऐं मौज जा दरवाज़ा खुली विया। सो प्यारा प्रेमी, जंहिं बि बाबा साहिब जी चिट्ठीअ जा वचन हृदय में रखिया त ॼण बाबा साहिब उन प्रेमीअ सां मिलिया पिया आहिनि ऐं सदाई साणस अंग संग संदन आशीर्वाद गॾु रहंदी ऐं उन प्रेमीअ जे मन में सदाई खुशियूं ऐं आनंद रहंदा। राम प्रसाद संतन ऐं साध संगत जा दास। हीअ 23 नंबर चिट्ठी बाबा साहिब जे बाइटे श्री जामनदास अहमदनगर वारनि वटां मिली। बाबा ये चिट्ठी लिखी आहे 29 जनवरी 1968 में। बाबा इन चिट्ठी में लिखनि था, हरिओम अमरलाल कंवरलाल झूलेलाल सतनाम वाहिगुरु, आसरो भरोसो रखणो, आरती अरदास दुनियूं लॻाईंदा रहंदा, पाण बि जुड़ंदा रहंदा। इन पाणी फुल्को अन्न पाणी फुल्को कांवनि कुतनि गायुनि ऐं फ़क़ीरनि खे बुखिया भुगतियूं साध संगत कंदा रहंदा। भाउरनि सां बाह ॿेली रहंदा। माता साहिब खां आसीसा वठी धंधे ते वेंदा करियो। पढ़णु वञो, पेकनि सहुरनि पाड़े सां निभाईंदा रहो, जीअं सदाई प्यार दीदार में रहंदा। मूं दासन दास जी वेनती क़बूल कंदा। हरिओम सतनाम वाहिगुरु। बाबा हिन चिट्ठी जी शुरूआत हरिओम जे नाले सां करनि था, अमरलाल खे यादि कनि था, कंवरलाल खे यादि कनि था, झूलेलाल साईं सतनाम वाहिगुरु। आसरो भरोसो रखणो, असांखे हमेशह उन्हनि जो आसरो रखणो आहे, भॻवान जो, हरिओम जो, अमरलाल जो, कंवरलाल जो, झूलेलाल जो, सतनाम वाहिगुरु जो हमेशह आसरो भरवसो रखणो आहे। आरती अरदास दुनियूं लॻाईंदा रहंदा, पाण में जुड़ंदा रहंदा। बाबा चवंदा हुआ पाण में एकता रखो। अन्न पाणी फुल्को कांवनि कुतनि गायुनि खे फ़क़ीरनि खे, जेके गुगदाम आहिनि, जेके घुरी नथा सघनि बुख में, उन्हनि खे बाबा चवनि था हमेशह खाधो खाराईंदा रहो, अन्न पाणी खाराईंदा रहो, फुल्को खाराईंदा रहो, कांवनि खे कुतनि खे ऐं गायुनि खे, फ़क़ीरनि खे बि
हमेशह खाराईंदा रहो। भॻतियूं साध संगत कंदा रहंदा। भुगतियूं ठहंदियूं आहिनि। जलगांव साहिब में अॼु बि हर हिकु घर मां हिकु माण्हूअ जो खाधो भुगती जे तौर ते सेवा मंडल में वेंदो आहे। त इहे भुगतियूं कंदा रहंदा, साध संगत सत्संग कंदा रहंदा, भाउरनि सां बाह ॿेली रहंदा, भाउर बि पाण में एकता रखनि। माता साहिब खां आसीसा वठी धंधे ते वेंदा करियो। वॾनि जी हमेशह आशीर्वाद वठो, ख़ासि करे माता पिता जी। पढ़णु वञो, पेकनि सहुरनि पाड़े सां निभाईंदा रहो। पाड़े वारनि खे बि पंहिंजे घर जे भातीअ वांगुरु उन्हनि सां निभाईंदा रहो। उन्हनि जे दुख सुख में उन्हनि खे साथ ॾींदा रहो। जीअं सदाईं प्यार दीदार में रहंदा। हमेशह प्यार में रहो, हमेशह हिक ॿिए जा दीदार कंदा रहो। मूं दासन दास जी वेनती क़बूल कंदा। पाण खे हमेशह दासनि जो दास सॾाईंदा हा बाबा। हरिओम, सतनाम, वाहिगुरु। जय बाबा गोदरी वाला।